नाज़रीन, टंडो केसर जो ॻोठ मीर मोहम्मद कलेरी जदीद दौर में बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे, जे सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था इरफान अली ख़ुश्क जी हीअ रिपोर्ट। ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। अचो त ॻाल्हायूं था ॻोठ वासियुनि सां। अब असांखे सहूलियत कोन्हे, को पाणी पीअण लाइ कोन मिलंदा, खारा पाणी आहे। का सहूलियत कुझु बि कान्हे, न गैस वसाइण कुझु कोन्हे को, रोड बोड वसाइण कोन्हे को, वोट ॾींदे जेको जेको आउँदा आहिनि वोट देर बाक़ी मिलंदा कुझु बि कोन्हे को। असां माण्हू ग़रीब जाइल से न को जहिड़ी गुंदी पे गवर्नमेंट करावे था की को जेको अखंदे तो सब अपना भला की भगावे था, हम तो केरी कोन्हे को। ना रोड ना रस्तो आहे, न गैस आहे, न पाणी आहे। परेशान असीं वॾा आहियूं। पाणी बि परे खां भरियो अची ढुक पीऊं था, बसि ॿी का शइ कान्हे का। गैस वेस कुझु बि कोन्हे, लाइट वग़ैरह आहे, उन्हनि बि कयो कुझु कोन्हे असांजे लाइ, न केर बि कोन आयो आहे। नाज़रीन, असीं मौजूदु आहियूं टंडो केसर लॻ ॻोठ मीर मोहम्मद कलेरी में, जिते न रोड है, न रास्ता है, न पानी सहूलियत है, न गैस है, न कुछ है। असां बरसात पवंदी है तॾहिं असां इहो काठा पुस वञा ॾूॾू टाइले बैठे बुख ते बैठे थे, ऐं 5 किलोमीटर परे स्कूल उते ॿार वञी कंहिं सघंदे। इहा पाणी सहूलियत का बि कान्हे। असां इहा वोट असां ॾींदे पी पीऊं उन ॾींदे मतलब वंदी कनी जीअं माना वोट कनी वली कनी, न गैस है, न रोड है, न बिजली है। रोड कच्चा कच्चा कहिड़े कम ते कोन्हे को, पाणी खारा रोट ॾे जाम भराਉਂਦੇ तॾहिं पींदे काॾे ते वरदे हिंद भराਉਂਦੇ न त वेॾे बालू ईअं मरदे न। पाणी रोड ते भराਉਂਦੇ छोकिरे हे पाणी कोन खारा पाणी मुल्क जेको भरण ॾींदा आहे को कोन्ह ॾींदा आहे, को नलके पटी छोड़ींदा आहे। मजबूर जी पीछे चारे लाचार भराਉਂਦੇ गुज़र सफ़र खीर दी लपे त करंदे न त ठया बैठे ते ॾूजी वेले ते टाइडी वेले।